जामे उस्मानिया मस्जिद मीरानी मोहल्ला पुरानो सखर में ताजदार मदीना कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें नाले वारो ख़तीब मौलाना सैयद मोहम्मद इस्माइल शाह काज़मी, शेख अल हदीस मुफ्ती सऊद अफजल हालिजवी JUI ऐं सखर जो सेक्रेटरी जनरल मौलाना मोहम्मद सालेह इंढड़, मुफ्ती आज़म महर, मौलाना अब्दुल गफूर भुट्टो, मौलाना अब्दुल करीम चौहान, कारी लियाकत अली मुगल, मौलाना रफ़ीक अहमद तौहीदी, कारी मोहम्मद फारूक शेख, मुफ्ती कमरदीन मल्लाणो, मौलाना अमानुल्लाह, शायर इस्लाम शहजादो मीरानी समेत ॿिया उलमाए कराम सियासी समाजी अगवाननि कॉन्फ्रेंस में शिरकत कई। उन मौके ते ताजदार मदीना कॉन्फ्रेंस के उलमाए करामनि ख़िताब कंदे चयो त इसराइल सभ खां वॾो दहशतगर्द आहे जेको फ़लस्तीनी अवाम जो नाहक क़त्लेआम करे रहियो आहे। नवे ते उलमा इस्लाम जे अगवाननि मुफ्ती सऊद अफजल हालिजवी ऐं मौलाना मोहम्मद सालेह इंढड़ कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे चयो त 30 नवंबर ते लाड़काने में थींदड़ शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस ऐं तूफ़ान अक़सा में लखे माण्हू शिरकत कंदा। शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो के ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ सिंध उथली पवंदी। हुननि चयो त शहीद ख़ालिद महमूद सुमरो जी शहादत के 10 साल मुकम्मल थी चुका आहिनि, पर कातिलनि ऐं सहूलतकारनि खे सज़ा न मिली सघी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।